अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त अॼु असां मौजूदु आहियूं हीथर जबल ते। हीउ मुंहिंजे पस मंज़र में ॾिसो था हीथर जबल, छो त लाइट हेॾां जी आहे प्रॉपर सही तरीक़े सां ज़ाहिर नथो थिए। हींअर असां मौजूदु आहियूं मरी जो कुबो। हीअ मरी जी तमामु ख़ूब वॾी तारीख़ आहे, जेको अरबूरनि सां शायदि जंग थी हुई ऐं सिपह सालार हुयो पंहिंजी फ़ौज जो जेको शहीद थियो ऐं जो हीउ मक़बरो अॼु वियो तमामु ख़ूबसूरत मक़बरो आहे। हीअ हीथर जबल जी हिन में हिकु हंज में मक़बरो ठहियलु आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं हेॾां हीउ ॾिसो था त असांजो पासो जेको शहदादकोट शहर तरफ़ रस्तो वेंदो आहे, हीअ ज़मीनूं सरसर सभनियूं ऐं हीअ क़ब्रस्तान जेको हिन इलाइक़े वासियुनि तरफ़ां आहे ऐं तारीख़ी क़बरूं तव्हांखे नज़र अची पियो। साम्हूं वॾी क़बर नज़र अचे पई। हीअ मरी जो कुबो ॾिसो केॾो ख़ूबसूरत ठहियलु आहे ऐं सिरूं हीअ पुराणियूं केॾियूं पकियूं सिरूं आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। हीअ सिरूं उन ज़माने जूं इस्तेमालु थियल आहिनि, हे 200-300 साल पुराणियूं आहिनि। ऐं तव्हां ॾिसो त हीउ कुबो कहिड़ो ख़ूबसूरत ठहियलु आहे। ऐं हीअ ॾाढी हुते अचो, हीअ ॾिसो था हिते हीअ ठहियलु आहे मुसाफ़िर जे लाइ। पोइ जेकॾहिं मुसाफ़िर अचे थो ऐं हुते आराम करे थो, उनजे लाइ हिते हीअ ठहियलु आहे। इमरान साहब तव्हां थोरी ईंदो हीअ पे ही तव्हां ॾिसी सघो था दोस्तों। ऐं हीअ कुबो तमामु ख़ूबसूरत कुबो आहे, असांजे हीथर जबल जे विच ते आहे। परियां पुठे जी क़बर बि भरिसां ई आहे ऐं हीअ रस्तो ई वेंदो आहे जेको शाह गुज़रे ताईं इलाइक़े वासी चवनि था त कलाक खनि जो सफ़र आहे। ऐं हीअ मरी जो कुबो तव्हां ॾिसी सघो था। सो अञा तव्हांखे असां अपडेट ॾींदासीं हिन पहाड़नि जी। सो मुमताज़ ख़ासि खे ॾींदा इजाज़त। साथ